बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, हिन वक़्तु असां टंडो अलिहार जे इलाइक़े में टास्को सीड कॉर्पोरेशन जे जेको हुनजो प्लाट आहे जिथे ही कणकुनि जा ॿिज ठाहिनि था, उते साईं मंज़ूर खोड़ो साहिबु जेको वॾो ब्रीडर आहे। ऐं जेके बि ब्रीडर तव्हां ॾिठा हूंदा उहे फ़क़ति हिकिड़ी जिन्स जा ब्रीडर हूंदा आहिनि। के वोण जा ब्रीडर, के सिरे जा ब्रीडर, के कणक जा ब्रीडर। पर मंज़ूर खोड़ो उहो माण्हू आहे जेको मुंहिंजे ख़्याल में ऐं पाण ॿुधाईंदो त सभई जेके जिन्सूं आहिनि, पोइ वोणनि जी हुजनि, सारियुनि जी हुजनि, कणकुनि जी हुजनि, सभिनी में ब्रीडिंग कंदो रहे थो। ऐं हिन जो हिकिड़ो वॾो मक़ाम रहियो आहे। ऐं जेको आहे सो हिन सॼी ज़िंदगी जेको आहे सो सुठा सुठा ॿिज सिंध जे आबादकारनि खे ॾिना आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो ही टास्को जो हिकिड़ो प्लाट आहे 15-20 एकड़ जो, जंहिं ते ही महिनत करे पियो ऐं मुख़्तलिफ़ कणकुनि जूं जिन्सूं जेके आहिनि से उन जा ॿिज तयारु पियो करे। साईं खां पुछंदासीं, साईं हीउ जेको तव्हां ॿिज ठाहियो आहे इहो कीअं ठहंदो आहे? थियो आबादगार ने ख़बर त पए, आबादगार सभु को वञो कटो वठो हुजे ॿिज में छटे पोइ 100 जिन्सूं निकिरे वञनि, त हीउ तव्हां कीअं ॿिज ठहंदो आहे थोरो ॿुधायो आबादगार ते। साईं, ॿिज ठाहिण जो हिकिड़ो सिस्टम आहे। उन सिस्टम तरीक़ेकार में पहिरीं ईअं थींदो आहे त सरकारी इदारनि जेके जंहिं इदारे जी जिन्स आहे उन खां असां BNA सीड वठी उहो लॻाए उन मां पहिरें साल संग सिलेक्ट कंदा आहियूं। उन खां पोइ उन्हनि संगनि जी रो लॻंदी आहे, उन जी स्क्रीनिंग थींदी आहे, रो जी माना चूंड थींदी आहे त कहिड़ी रो पंहिंजे कैरेक्टर्स मुताबिक़ जेका हुनजा वस्फ़ लिखियलु आहिनि उन मुताबिक़ आहे। उन खां उहा रो सिलेक्ट करे वरी उनखे ब्लॉक सेकंड चेक लाइ ब्लॉक में खणी ईंदा आहियूं उन रो खे, सिलेक्टेड रो खे। उन ब्लॉक में वरी असां उन सेकंड चेक कंदा आहियूं ऐं उनखे फुटण ॼम पोखण खां वठी पचण ताईं उनजी ऑब्ज़र्वेशन्स वठंदा रहंदा आहियूं। जेको ब्लॉक असांजो पंहिंजे ख़ासियतुनि मुताबिक़ जेके वस्फ़ो लिखियलु आहिनि उन मुताबिक़ अचे थो, उन्हनि खे असां सिलेक्ट करे पहिरीं कैटेगरी सीड जी BNS ठाहींदा आहियूं। पहिरें साल असां BNS लॻायो, उन मां ईयर रेट सिलेक्शन कई, संगनि जी सिलेक्शन कई। ॿिए साल असां संगनि जूं रोज़ लॻायूं, हिकिड़े संग जी रोज़ जी तव्हां ॾिसो था इहे लॻियूं पंहिंजे रो लॻायूं। उन रो वरी 3 साल जेका रो सिलेक्ट थिए 3 साल उन जो ब्लॉक लॻंदो। वरी उन ब्लॉकनि जी सिलेक्शन थी वरी जेको असां उन्हनि खे पाण मिलाईंदासीं, ब्लॉक जेके चूंडियासीं उन्हनि खे पाण मिलाए उनखे BNS सीड पहिरीं कैटेगरी सीड जी पहिरीं स्टेज या तयारु थी, पोइ वरी उनखे लॻाईंदासीं पंहिंजे ई फार्म ते वरी लॻाईंदा आहियूं। प्री बेसिक ठहंदो, प्री बेसिक बेसिक जेको आहे सो गिरोवर सर्ट असांजो मल्टीप्लाए थियणु वेंदो आहे। पोइ गिरोवर खां परचेज़ करे पोइ कंपनी हुनखे सर्टिफाइड सीड सेल। इहो ॿिज ठाहिण जो जेको तसलसल आहे घणनि सालनि में थींदो आहे? तक़रीबन 6 सालनि में मुकमिल थी थो वञे, 7 साल गिरोवर हटि वञे थो। अच्छा, एॾो माना लेंदी प्रोसेस आहे जेको 6 साल। प्योर ख़ालिस ॿिज ठाहिणो आहे त उन लाइ इहो सिस्टम असांखे एडॉप्ट करिणो आहे, इन सिस्टम तहत हलिणो आहे, न त ॿिज न ठही सघंदो। बिल्कुलु ख़ालिस तव्हांजो न ठहंदो। अच्छा, हुन में मिक्सचर ठहंदो। छो त जो कैरेक्टर जेके चेक थींदा या कैरेक्टर उन्हनि जा ॾिसंदा ईंदासीं, उन वस्फ़ुनि मुताबिक़ जेकॾहिं ॿिज आहे त उन खणंदा ईंदासीं। ब्लॉक में असांखे इहा जेकॾहिं हिकिड़ो संग ॿिए थोरो मुख़्तलिफ़ कैरेक्टर मुताबिक़ थोरो मुख़्तलिफ़ थो अचे, संग थोरो सन्हो थो थिए या पन जी साइज़ थोरी नंढी थी थिए, उनखे छॾे करे ब्लॉक उन में असां उहा रो सॼी रिजेक्ट कंदासीं। जेका रो सिलेक्ट थींदी उनखे ब्लॉक में खणी ईंदा, उन में असांखे 3 वेरिएंट ऑफ टाइप न, ॿिए जिन्स हिकिड़ो बि न, उन ई जिन्स जो थोरो मुख़्तलिफ़ हुजे कुझु कैरेक्टर्स में, उन में 3 जेके हूंदा उहे प्लांट्स असां रोक आउट करे छॾींदा आहियूं। बाक़ी न त असां सभई सिलेक्ट करे उन्हनि खे अॻिते हलाईंदा आहियूं। आबादगार दोस्तों, त हीउ जेको चवण जो मक़सदु हो त हीउ जेको कमु आहे इहो गवर्नमेंट जे इदारनि जो आहे, पर असां चऊं था त शाबाश आहे सिंध जी जेका ॿिजनि जी लीडिंग कंपनी आहे टास्को, उन खे जेको इहो सहारो जेको आहे उन्हनि पंहिंजे मथे ते खयो आहे। ऐं हेॾो वॾो प्लाट जेको 15-20 एकड़ ते हुजे ऐं जंहिंमें ॿिज ठाहिया वञनि, हीउ वॾो कमु आहे। ऐं न त हीउ कमु जेको आहे सो गवर्नमेंट जे इदारनि जो आहे। ऐं इंशा अल्लाह ताला असांजा आबादगार जेको आहे सो हिननि ॿिजनि मां लाभ हासिलु कंदा रहंदा। वॾी महिरबानी।